बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम थी क्यों ॻाल्हि सां गॾु मां आहियां शौकत ज़रदारी। नज़र अॼुकल्ह सिंध में वॾी चर्चा हले पई बशीर ख़ान कुरैशी जी जेका ओचिती मौत आहे या ओचितो जेको उन्हनि इंतकाल कयो आहे इन हवाले सां ऐं सिंध सॼी में हिकिड़ो सोग जो समा आहे। ऐं कल्ह तव्हां ॾिठो सिंध में स्ट्राइक बि कॉल कई वई जीअं सिंध क़ौमी महाज़ तरफ़ां ऐं काफ़ी शुकूक शुबात आहिनि क़ौम परस्तनि जा पोस्टमार्टम जे हवाले सां या वरी जेका इन्वेस्टिगेशन थी रही आहे इन मामले ते उन हवाले सां सरकार खां हू बिल्कुलु मुतमइन न आहिनि। कल्ह हिकिड़ो तरीक़ो हुयो पंहिंजो डिमांड सरकार ताईं पहुचाइण जो, छाकाणि त वर्बल काफ़ी कोशिश कई जीअं सिंध क़ौमी महाज़ जे दोस्तनि ऐं ॿियनि क़ौम परस्त दोस्तनि इन मामले ते ई ॻाल्हाईंदासीं। ओवरऑल सिंध जा ॿिया जेके इशूज़ आहिनि उन ते बि ॻाल्हाईंदासीं। असांजे स्टूडियो में जॉइन कयो आहे सिंध यूनाइटेड पार्टी जा सरबराह आहिनि साईं जलाल महमूद शाह साहब। शाह साहब तव्हांखे वेलकम चवंदासीं। शाह साहब कल्ह स्ट्राइक बि असां थींदी ॾिठी ऐं सिंधी माण्हुनि में असांखे हिकिड़ो मतिलबु डबल क़िस्म जो हिकिड़ो व्यू मिले थो। के माण्हू चवनि था त भई हर इंसान खे हिन दुनिया खे छॾिणो आहे ऐं हिकिड़ो नॉर्मल इहो सॼो कुझु थियो आहे, फितरी मौत थियो आहे बशीर ख़ान कुरैशी जो, जॾहिं त के माण्हू वरी चवनि था न इन में कुझु न कुझु आहे। तव्हां एज़ ए क़ौम परस्त एज़ ए सियासतदान तव्हांजी पंहिंजी छा राय आहे इन हवाले सां? ॾिसो, ज़ाहिरी जनरली सूरत हाल माण्हू ॾिसो आहे, मौत बरहक़ आहे, को बि शक कोन्हे। पर पहिरीं ॻाल्हि ॾिसबी आहे त बाबा हिन जी उमिरि केतिरी हुई? उमिरि 54 इयर्स हुई। त 54 इयर्स अञा ताईं विच जवानीअ जो चइजे थो। 60 ऐं प्लस मथे जेको आहे पोइ माण्हू पुड़पण में थो अची वञे। त इन हवाले सां बशीर ख़ान जी उमिरि एतिरी कान हुई। मौत जे हवाले सां घणियूं ॻाल्हियूं आहिनि, पर बुनियादी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त बशीर ख़ान जी संदसि फैमिली ऐं संदसि पार्टीअ जा कारकुन उहे इन ते मुतमइन ई न आहिनि त को इहो फितरी मौत आहे। हू सम्झनि था त बशीर ख़ान जी मौत खे हथरादू तौर ते बनायो वियो आहे, पोइ कंहिं बि गैर फितरी तरीक़े सां कंहिं ज़हर जे ज़रिए या कंहिं ॿिए शइ जे ज़रिए हुनखे के स्लो पॉइज़न था चवनि, के फुल पॉइज़न था चवनि वग़ैरह वग़ैरह। पर इहा हिकिड़ी माना हिकिड़ो ख़दशो ऐं राय ॾेखारी पई वञे। मुंहिंजे ख़्याल में त इन वक़्त जी इन शइ जी तमामु घणी ज़रूरत हुई त ख़ासि तौर ते हुकूमत ऐं हुकुमरान जेके संदसि ताज़ियत लाइ विया पिए उन्हनि खे पहिरीं तौर ते बर वक़्त तौर ते संदसि लावाहिकीन खे मुतमइन करणु घुरिबो हो त बाबा अणधुरी असीं क्रिमिनल इन्वेस्टिगेशन ऐं केमिकल एग्ज़ामिनेशन ॿई असीं अणधुरी कराईंदासूं। नॉर्मल रूटीन जेको केमिकल जो जेको हूंदी आहे रिपोर्ट हूंदी आहे उहा हूंदी आहे त जंहिं बि सरकारी अस्पताल मां उन जा सैंपल्स खणी ऐं उहे मोकिलिया वेंदा आहिनि लेबोरेटरीज़ में। सिंध जे अंदरि 2 लेबोरेटरियूं आहिनि, हिकिड़ी रोडियम लेबोरेटरी आहे, ॿी कराची मां गवर्नमेंट जूं लेबोरेटरीज़ केमिकल एग्ज़ामिनेशन जूं। पर छो त उन्हनि जी बि का हिस्ट्री का एॾी सुठी कान रही आहे। मतिलबु केमिकल एग्ज़ामिनेशन में त किथे चर्स ऐं हीरोइन पकड़बी आहे न त उहा बि ओॾे मोकिलबी आहे। पर हिते वॾा वॾा चर्स ऐं हीरोइन जा जेके आफ़ीम जा वॾा वॾा कारोबारी माण्हू आहिनि उहे उनखे कूड़ो पाउडर ॾियण ऐं उनखे फारिग कयो, माना त उन्हनि जी बि हिकिड़ी रेप्यूटेशन सुठी न आहे। अलबत्ता आगा ख़ान जी जेका लेबोरेटरी आहे उहा हिकिड़ी अहिड़ी रेप्यूटेबल फर्म आहे जेका आउं नथो सम्झां त हेर फेर करण जी जेको उन्हनि को रिकॉर्ड आहे। उनजे करे संदसि लवाहिकीन जो संदसि पार्टीअ जे कारकुननि जो थोरो उन्हनि जो इहो हो त इहा केमिकल एग्ज़ामिनेशन सरकारी सां गॾोगॾु आगा ख़ान मां इहा कराई वञे। त इहा मोकिलण में इहा का एॾी वॾी ॻाल्हि कान हुई हुकूमत वक़्त जे लाइ जो इहा ॻाल्हि कनि ऐं इहा श्योरिटी ॾियारीनि। हाणे अॼु उहा साॻी ॻाल्हि बि जे करियो था, पर जेको अॻु में था करियो त माना अवाम जी जज़्बात जेके आहिनि या दिली तौर ते हिकिड़ी पंहिंजे लीडर सां हुननि जी मुहबत आहे उनखे त तव्हां कंट्रोल नथा करे सघो जे अगरि उन्हनि खे तव्हां मुतमइन नथा कयो। अच्छा साईं, इहो ॿुधायो शाह साहब के हिन वक़्तु बशीर ख़ान जो ख़ाल जेको आहे सो सिंध जी क़ौम परस्त सियासत में तमामु वॾो ख़ाल आहे जेको एतिरो जल्दी नथो भरिजी सघे। पर छा तव्हांखे लॻे थो त बशीर ख़ान जी हिन वक़्तु जेको ही मौत आई आहे या हिन वक़्तु हुननि जेको इंतकाल कयो आहे, फौत थिया आहिनि, त इन सां जेका क़ौम परस्त हिकिड़ी जिदोजहद हली पई सिंध जे हक़नि जे हवाले सां, ख़ैर काफ़ी दोस्तनि जो त ॿिया बि फ़िकर आहिनि कई, पर सिंध जी जिदोजहद जे हवाले सां तव्हांखे छा थो लॻे त ही केॾो वॾो मतिलबु बैरियर लॻी वियो आहे या स्टॉप लॻी वियो आहे? तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजो त क़ौम परस्त सियासत त तमामु पुराणी आहे, पर GSN जी जेका क़ौमी
आज़ादीअ जी जेका सियासत आहे उहा आहे त आज़ाद सिंध खां सवाइ असांजा क़ौमी हक़ पाकिस्तान जे फेडरेशन जे अंदरि हासिल न थी सघंदा। उन करे आज़ाद सिंध जे लाइ हिकिड़ी हुननि जी जिदोजहद आहे, हिकिड़ो प्रोसेस आहे। उन में मुख़्तलिफ़ ॿियूं बि GSN जा अलॻि ग्रुप्स आहिनि उन में आहिनि, पर सभिनी खां वॾो ऐं ताक़तवर ऐं भरपूर नुमाइंदगी रखंदड़ बशीर खान कुरैशी जो GSN क़ौमी महाज़ हो, जेको उन जे लाइ कोशां तव्हांखे ख़बर हूंदी त हींअर बि 23 मार्च ते अहिड़े क़िस्म जो कराचीअ में थियो, ऐलान कयो वियो, आज़ादीअ जी ॻाल्हि कई वई ऐं दुनिया खां मदद जी ॻाल्हि कई वई। त इहा पंहिंजी जाइ ते हिकिड़ी हक़ीक़त आहे त आज़ादी घुर कंदड़ क़ौमी सियासी जमायतुनि में सभ खां वॾो ताक़तवर ग्रुप बशीर खान जो हो। पर उन सां गॾो गॾु यादि रखणु घुरिजे त आज़ाद पसंदि घणा ग्रुप आहिनि, पर हिकिड़ो सियासत में इहो हलियो त बाक़ी ॿिया जेके बि आहिनि, जेके बि सियासत कनि था, कंहिंसां बि नाहे ॻाल्हाइणो, कंहिंसां बि गॾिजी अॻिते सियासत नाहे करणी कंहिंसां। इन ॻाल्हि खे बशीर खान कुझु वक़्त खां पोइ गुज़िश्ता 3 सालनि खां वठी मूंखे जेको ॾिठो आहे त हुन रियलाइज़ कयो त असां सिर्फ़ु क़ौमी आज़ादीअ जी सियासत क़ौमी हक़नि खां अलॻि रखी करे नथा करे सघूं, छो त क़ौमी हक़नि जी घुर ख़ुदि तव्हांखे आज़ादी जे रस्ते में वेझराई करे सघे थी, तव्हांजे माण्हुनि जी, पंहिंजे अवाम जी, सिंध जे माण्हुनि जी मुश्किलात खे आसान करे सघे थी, घटाए सघे थी ऐं उन सां जुड़ण जो हिकिड़ो रस्तो आहे। इहो ई सबबु आहे जो गुज़िश्ता 3 सालनि खां वठी असां सिंध यूनाइटेड पार्टी सां हुनजो तमामु घणी वेझराई रही ऐं ख़ासि तौर ते जेके बि असांजा इतिहाद ठहिया, चाहे उहे आदमशुमारी जे इशू ते हुजनि, चाहे उहे तव्हांजे लोकल गवर्नमेंट जे सिस्टम ते हुजनि, चाहे ॿिए कंहिं इशू ते हुजनि, चाहे पाणी जे इशू ते हुजनि, सभिनी पार्टियुनि सां गॾिजी करे हुन पंहिंजी जमायत जी जेका बि कुवत हुई सभिनी सां गॾिजी ऐं सियासी अमल कयो पिए। इन सॼे सियासी अमल जे करे बशीर खान जो को कदु घटियो कोन, बशीर खान जो कदु वधियो। त माना कंहिं बि क़ौमी मसइले जे लाइ, क़ौमी हक़नि जे लाइ ॿियनि जमायतुनि सां गॾु वेही बि सघे थो, ॻाल्हाए बि सघे थो ऐं अॻिते हली सघे थो। त इहा बशीर खान जी जेका सियासत हुई उन में यकीनन हुन जी जमायत खे जेको पहिरीं आइसोलेट थी पई हुई, हिकिड़ी त बाबा आज़ादी पसंदि आहिनि, आज़ादी खां घटि ॿिए कंहिंसां ॻाल्हि कोन कंदा, उन खां आइसोलेशन मां निकिरी करे हिकिड़ी क़ौमी धारा में बाहियो। ऐं इन सां गॾोगॾु यादि रखणु घुरिजे उन खां पोइ हुननि इहो बि महसूसु कयो त भले असांजे नुक़्ते नज़र सां, असांजी सियासत सां, भले आज़ादी सां कंहिं बि शइ सां फ़िक्र न रखे, हुनजा पीपल्स पार्टी सां बि बहितर तालुकात आहे, हुनजा मुस्लिम लीग सां बि बहितर तालुकात आहे। मतिलबु सियासी ॻाल्हि ॿोल जो हिकिड़ो रस्तो इहो बि आउं सम्झां थो त सियासी तरीक़ेकार अख़्तियार कयो जेको जंहिं बशीर खान खे बावजूदु हू त पंहिंजे फ़िक्र ते, पंहिंजे आज़ादीअ जे मौक़ुफ़ ते हू पंहिंजो बीठो रहियो, पर उन सां गॾोगॾु ॿियनि सां ॻाल्हाइण जे रस्तनि खे हुन बंदि कोन कयो ऐं इन ई ॻाल्हि बशीर खान खे ताक़तवर कयो, हुनजी जमायत खे कयो ऐं हुनखे आइसोलेशन मां ॿाहिरि कढी करे हिकिड़ी क़ौमी धारा ते आयो। अॼु हिकिड़ो मंज़र ते सॼे पाकिस्तान में नोटिस थी ॻाल्हि कई वञे त क़ौमपरस्त कुवतूं आहिनि ऐं उहे अगरि पंहिंजे कंहिं बि इशू ते उथी बीही रहनि त उहे का न का ॻाल्हि पंहिंजी मञराइण जी कुवत रखनि। ठीकु, शाह साहब, हाणे डिस्कशन खे थोरो शिफ्ट कंदासीं पाण जेके हिन वक़्तु करंट इशूज़ हलनि पिया ओवरऑल उन हवाले सां। तव्हांखे छा थो लॻे हिन वक़्तु कल्ह हिकु भेरो ॿीहर वरी PML हिन तरफ़ां डिमांड आई त भई इलेक्शन्स थियनि ऐं यकीनन 2013 में इलेक्शन्स बि थियणियूं आहिनि। तव्हां खां माज़ी जे प्रोग्राम्स में मूं इहो सवाल कयो, तव्हां चयो त असां हिन डायलॉग्स में आहियूं। हाणे भला छा क़ौमपरस्त कंहिं नुक़्ते नज़र ते पहुता आहिनि जिन जो मतिलबु फ़िक्र थोरो आज़ादी खां थोरो करे हटियल आहे त हू हाणे हिन जेका इलेक्टोरल पॉलिटिक्स आहे हुन में अची वेंदा? ॾिसो, असीं सिंध यूनाइटेड पार्टी असां पाकिस्तान जे अंदरि ऐं सिंध जे अंदरि असीं नेशनल डेमोक्रेटिक पार्टी आहियूं। असीं सम्झूं था त नेशन्स या नेशनैलिटीज़ जेके पाकिस्तान में आहिनि उहा हिकिड़ी ज़मीनी हक़ीक़त आहे, उन खां लाॻातार इनकार जे ज़रिए पाकिस्तान मज़ीद न हली सघंदो। पर उन्हनि खे असांखे डेमोक्रेटिक प्रोसेस खां कटिजी असीं सियासत में अॻिते न वधी सघंदासीं। उन जे करे हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस में असीं अमल में बि आहियूं। उन डेमोक्रेटिक प्रोसेस में सियासत में हलण जे लाइ असांखे ॿियनि सियासी धुरनि सां डायलॉग बि करणो पवंदो, ॻाल्हियूं बि करणियूं पवंदियूं, किन ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ बि रखिबो आहे। इख़्तिलाफ़ बि छो, इख़्तिलाफ़ बि छो, हिमायत बि छो, उहे सभु असांखे जवाज़ ऐं ॻाल्हियूं ॾियणियूं पवंदियूं।
उन मां असीं गुज़रूं पिया ऐं असांखे उमेद आहे ख़ुदि नेशनल डेमोक्रेटिक जेके ॿियूं बि जमायतूं आहिनि उहे ख़ुदि बि हाणे हिकिड़े प्रोसेस मां हलण खां पोइ काफ़ी हद ताईं हक़ीक़त पसंदाना मौक़ुफ़ इख़्तियार कयो आहे। उन जे करे असीं सम्झूं था त इन फ्यूचर कॉम्परस जमायतूं ख़ुसूसन जेके सिंध जूं क़ौमी सियासी जमायतूं आहिनि उहे हिन में पंहिंजो रोल अदा कंदियूं। ठीकु, इतां ई कंटिन्यू कंदासीं, ब्रेक वठंदा नाज़रीन। प्रोग्राम ते हिकिड़ी शॉर्ट ब्रेक जो ब्रेक खां पोइ जलाल महमूद शाह साहब सां कुझु वधीक ॻाल्हि ॿोल। वेलकम बैक नाज़रीन। सैयद जलाल महमूद शाह साहब सरबराह सिंध यूनाइटेड पार्टी असां स्टूडियो में मौजूद हुन सां ॻाल्हि ॿोल। शाह साहब, तव्हां चयो त क़ौमी जेके सियासी जमातूं आहिनि या कॉम्परस जेके सियासी जमातूं आहिनि उहे इलेक्शन में हिसो वठी सघनि थियूं, पोइ भला उन जे लाइ को फ्रेमवर्क बिहाइंड द सीन को तयारु थिए पियो त हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾिजी वञणु घुरिजे? छाकाणि त असां ॾिठो आहे त सिंध जूं जेतिरियूं बि कॉम्परस जमातूं आहिनि उन्हनि जी जेकॾहिं हड़ताल जी कॉल हुजे या उन्हनि जो जेकॾहिं एहतजाज जी कॉल हुजे त उनखे सिंध मतिलबु हिकु ज़बरदस्त नमूने सां मोट ॾींदी आहे। जेकॾहिं असां माण्हू वेही गिणूं त पोइ लॻे थो त सिंध में शायदि 40-50 करोड़ माण्हू रहनि था, मतिलबु सभिनी खे हिकिड़ो इक्वल रिस्पॉन्स मिले थो। पर जॾहिं असां इलेक्टोरल प्रोसेस जी ॻाल्हि कंदा आहियूं उते वोट त साईं हिकिड़ो ई दफ़ो मतिलबु जेको आहे सो रिकग्नाइज़ थींदो न, हिकिड़े ई माण्हू जो हिकिड़ो ई वोट रिकग्नाइज़ थींदो। ईअं त कोन्हे तव्हांखे वोट ॾियां, STP खे वोट ॾियां, ॿिए थींदो रहियो आहे, हाणे कोन थींदो त ठीकु आहे। बहरहाल मतिलबु ईअं अला करे न थिए। तव्हांखे छा को प्लेटफॉर्म तव्हांजी विजन में आहे? सभिनी सभु कॉम्परस जेके जमायूं डेमोक्रेटिक प्रोसेस में यकीन रखनि थियूं उहे सभु हिकिड़े प्रोसेस मां निकिरी हींअर तक़रीबन सभु इलेक्शन कमीशन में रजिस्टर्ड थी चुकियूं आहिनि। असीं इन प्रोसेस मां गुज़रूं पिया। असांखे उमेद आहे त जेॾी महिल इलेक्शनरी जी सॼी ग्रुपिंग थींदी जंहिंमें कुझु हद ताईं थी बि रही आहे, कुझु थींदी, उन जे वक़्त में असीं पंहिंजा नेशनलिस्ट जेके आहियूं से उन कंहिं न कंहिं अलायंस जी शिकिल में इलेक्शन में हिसो वठंदा। सही। अच्छा साईं, तव्हांजी पार्टी जे हवाले सां ई जेकॾहिं ॻाल्हायूं त तव्हां कहिड़े मंशूर तहत इलेक्शन में वेंदो? मतिलबु इहो असांजो हिकिड़ो आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, उहा इहा आहे त असांजो मंशूर जेको हींअर सॼो नओं मंशूर आहे तयारीअ हेठि आहे, अंडर प्रोसेस आहे। असां हर हिकु सब्जेक्ट ते माई गरनि लाइ छा आहे प्रोग्राम, ज़रात पेशा माण्हुनि जे लाइ हारियुनि जे लाइ छा आहे प्रोग्राम, ज़मींदारनि जे लाइ छा आहे प्रोग्राम, डॉक्टर्स लाइ छा आहे प्रोग्राम, ऐं रुगो इहे ॻाल्हियूं हवाई आइडियल ॻाल्हियूं लिखणु काफ़ी न आहे। असां प्रैक्टिकली करियूं पिया। सिंध में जेको बहरान आयो आहे, रेवेन्यू जे ज़मीनुनि जी तबाही आई आहे, उनखे असीं कंट्रोल कीअं कंदासूं? असां तमामु संजीदगीअ सां उन ते कमु करे रहिया आहियूं। ईअं न आहे त की हवाई ॻाल्हियूं करे रहिया आहियूं ऐं हुतां हुन जे मंशूर मां हुन मां 2 नुक़्ता हुतां कया, 2 नुक़्ता कया, हितां प्रैक्टिकल हुजनि ई न जेको न करे सघनि। बहरहाल असीं इहो सम्झूं था त मंशूर सां गॾोगॾु बुनियादी फ़िक्र इहा ॻाल्हि आहे त जेके हुकुमरानी हुजे, हुकुमरानीअ जे अंदरि आयल माण्हू संजीदा हुजनि ऐं संजीदगीअ सां माण्हुनि जे मसइलनि खे एड्रेस करण जो इरादो ऐं नेक नियती रखंदा हुजनि। असां पंहिंजी नेक नियती ते असांखे ज़रा बि शक कोन्हे, इरादो बि आहे, ख़्वाहिश बि आहे। असीं उमीद था करियूं त न रुगो असीं इहो माहौल खणी ईंदासूं, पर सियासी कॉम्पिटिशन में जेके गैर सेहतमंदाना एक्टिविटीज़ हींअर मौजूदा जमायत करे रहियूं आहिनि उन्हनि खे बि सेहतमंद कॉम्पिटिशन में आणींदासूं, उन धारा में आणींदासूं। पर असां जेकॾहिं असां कॉम्परस जमातुनि जी ॻाल्हि कयूं त उन्हनि जो जेकॾहिं असां पार्टी इंफ्रास्ट्रक्चर ॾिसूं था, जिते लीडर नज़र अचे थो उते पार्टी नज़र अचे थी। बाक़ी टू बी वेरी फ्रैंक, बाक़ी असांखे हिकिड़ो वास्ट, छाकाणि त जेके माण्हू सिंध सां तालुक़ रखनि था, सिंध में सियासत कनि पिया ऐं सालनि खां कनि पिया, काफ़ी सालनि खां कनि पिया, पर तव्हां वारी ॻाल्हि त हू अञा ताईं सेहतमंदाना एक्टिविटीज़ ताईं न पहुची सघिया आहिनि। इहो छाजे करे आहे ऐं इन ख़ाल खे तव्हां कीअं पूरो कंदो 1 साल जे अंदरि जेकॾहिं नेक्स्ट ईयर? सेहतमंदाना एक्टिविटीज़ हीअं थींदियूं रहियूं आहिनि त पाकिस्तान ठहण खां वठी बुनियादी जेके तज़ाद जेके आहिनि रियासती, उहे उन्हनि पाकिस्तान खे जकड़े छॾियो आहे, बहराननि में करे छॾियो आहे। उन में हिकिड़ो तज़ाद इहो आहे त तारीख़ी क़ौमूं या क़ौमियतूं उन्हनि खां इनकार कयो वञे, उन्हनि जे वसाइल ते कब्ज़ो कयो वञे, हक़ हुकुमरानीअ ते कब्ज़ो कयो वञे, ऐं पोइ हिकिड़ियूं महदूद हदुनि जूं पार्लियामेंट्स ऐं असेंबलियूं उन्हनि खे ॾिजनि जंहिंमें हू सिर्फ़ु इहो ख़ुशि कनि त असीं पार्लियामेंट जा मेंबर आहियूं। पर जीअं हींअर पहिरियों दफ़ो पाकिस्तान में थिए पियो त पाकिस्तान जी को फॉरेन पॉलिसी बि का पाकिस्तान जी का पार्लियामेंट ठाहींदी। ठीकु, अहिड़े नमूने जा इशूज़ आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं, मसलन इमिग्रेशन जो इशू आहे। इमिग्रेशन जो इशू तमामु सीरियस आहे, ख़ुसूसन सिंध जे लाइ तमामु संजीदा मसइला। असांजो को रोल कोन्हे
उनमें को किरदार कोन्हे, असेंबलियुनि जे अंदरि को किरदार कोन्हे, आइन जे अंदरि को किरदार कोन्हे, कानून जे अंदरि को किरदार कोन्हे। इहो कंहिंजो असेंबली जो कमु हो, इहो पार्लियामेंट जो कमु हो त अहिड़ी कानून साज़ी करे हीअं 18वीं तरमीम जी ॻाल्हि पई कई वञे। 18वीं तरमीम में घटि एतिरी त एक्सेस ॾियो त जेको इमिग्रेशन लॉ ठहे उन में प्रोविंशियल बि जेको आहे सो मदाख़लत एतिरी त हुजे जो को चवनि त बाबा कराचीअ में हेतिरा लख माण्हू दरिया माण्हू अची विया आहिनि, उन्हनि खे कंट्रोल लाइ अहिड़ी कानून साज़ी कई वञे जीअं असीं हुनखे इम्प्लीमेंट करे सघूं। अफ़सोस इहो आहे त जेको मथे कानून साज़ी जेका वफ़ाक़ जे अंदरि थींदी रही आहे उन में असांजियूं अहिड़ियूं जमायतूं नुमाइंदगी कंदियूं रहियूं आहिनि जेके असांजे क़ौमी हक़नि खे सही मञी तसवुर ई कोन थियूं कनि। असीं सम्झूं था त कॉम्परस जमायतुनि जो इन सूरत में पार्लियामेंट में वञणु, सूबाई असेंबलियुनि में वञणु फ़ाइदेमंद थींदो, बजाए उन जे जेके मरकज़ियत परस जमायतूं आहिनि जेके असांजा वसीला ऐं अख़्तियार मुकमिल ॿियनि जे हवाले थियूं करे छॾीनि, उन्हनि खे कुझु रोक कंदियूं, उन में कुझु बहितरी आणी सघे। बस इहो पार्टी इंफ्रास्ट्रक्चर वारो सवाल रहिजी वियो न, इते छो मतिलबु कमज़ोर लॻनि थियूं असांजूं कॉम्परस जमात? इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त असांजूं कॉम्परस जमायतूं कमज़ोर आहिनि, इहा हक़ीक़त आहे, ग़लति न आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हुन डेमोक्रेटिक प्रोसेस मां थोरो मुनक़तार रहण जे करे, उन में लगातार हिसे न वठण जे करे, जंहिं प्रोसेस मां गुज़री माण्हू ट्रेंड थींदो आहे उहो न थियण जे करे उन्हनि जी इहा कमज़ोरी आहे। असीं सम्झूं था त पाणीअ में घेड़ण खां सवाइ माण्हू तरण कोन सिखंदो, उन जे करे हिन भेरे कॉम्परस्तनि खे असीं पाणीअ में घेड़ींदासीं। पोइ हाणे कीअं था तरी निकिरनि था, ॿार पवनि था या ॿुॾनि था या छा आहे, पर जे अगरि घिड़ंदा न त सिखंदा कोन। सही, मतिलबु तव्हां इहो सम्झो था त जेसि ताईं तव्हां ईंदो कोन पावर पॉलिटिक्स में या इलेक्टोरल पॉलिटिक्स में, डेमोक्रेटिक सही पॉलिटिक्स में असीं न ईंदासीं, वोट जी सियासत न सही। हाणे ईअं त कोन्हे मिसाल हिकिड़ो लीडर आहियां कंहिं पार्टी जो, चवां त साईं मुंहिंजी पार्टी हिसो वठंदी ऐं मुंहिंजो तक सिर्फ़ु कासिमाबाद हुजे, ॿियो मूं वटि को तक ई न हुजे सिंध में, त पोइ इहो त पार्टी कोन थी न। असां वटि वन मैन पार्टीज़ बि त काफ़ी आहिनि न हिते कॉम्परस्तनि में। ॾिसो, आउं तव्हांखे थोरो अर्ज़ु करियां त कराचीअ खां वठो, कराचीअ में हिते MQM सियासत कई त 2-4 सीटूं खयूं हुयूं पहिरीं शुरूआत, बिल्कुलु ठीकु। पोइ हींअर हिकिड़ी वॾी पार्टी ठही वई आहे मुल्क जी, थर्ड फोर्स ठही वई आहे या फोर्थ फोर्स ठही वई आहे, ठीकु आहे न। त उन में त असीं बि इहो था चऊं त जेसि ताईं कॉम्परस्त हिन प्रोसेस में ईंदा कोन, घिड़ंदा कोन, भले हिकिड़ी सीट खणी अचनि, अगरि हिकिड़ी पार्टी हिकिड़ी सीट बि थी खणी अचे त उन जा अॻियां नताइज बहितर ईंदा ऐं क़दम उन्हनि जो अॻिते हूंदो। सही। अच्छा, शाह साहब इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेकर असां ॾिसूं था त सरकार ते जितां कितां तनक़ीद ईंदी रहंदी आहे त भई सरकार ही ग़लति कयो, हू ग़लति कयो। तव्हां सिर्फ़ु अपोज़िशन बराए अपोज़िशन जी ॻाल्हि कोन कंदुसि, पर तव्हां जेन्युइनली कीअं था सम्झो? छा वाकई पीपल्स पार्टी सरकार फेल वई आहे सिंध खे डिलीवर करण में, या वाकई हुन में काफ़ी के रंडे को? थोरो अर्ज़ु करियां, हाणे कंदासूं त चवंदा हुआ पीपल्स पार्टी बेजा मखल 1970 खां वठी असीं नंढड़े हूंदे खां वठी ॾिसंदा आहियूं पीपल्स पार्टीअ जी हुकुमरानी कान रही आहे, बादशाही रही आहे। सही, बादशाही तरीक़ेकार सां हुकुमरानीअ जो आहे। ओताक बि न, ओताक जा बि कुझु उसूल हूंदा आहिनि। बादशाही आहे, जेॾी महिल बादशाह खे जेको ख़्यालु अची वञे उहो चई छॾींदो, ॿिए जो मजाल कंहिंखे पुछण जी ज़रूरत ई कान्हे, को ॻाल्हि एतिराज़ बि नथो करे सघे, को ॻाल्हि बि नथो ॾेई सघे, को मशवरो बि नथो। वॾे भुटे साहिब खां वठी ज़रदारी साहिब ताईं इहो प्रोसेस हो। थोरो फ़र्क़ु हो त हू पढ़ियल लिखियल वधीक क़ाबिल माण्हू हुआ ऐं हुन में, पर डिक्टेटरशिप इहा ई हुई। उन जे नतीजे में हिते डेमोक्रेटिक कल्चर ठही कोन। हिते त मफ़ाहिम जो ॻाल्हियूं, तव्हां सां माण्हू मिलनि था, तव्हांखे बि जेको आहे चवनि था साईं तव्हां बि अचो धारा में, मफ़ाहिमत ते हलो, रिकन्सिलिएशन। ॾिसो, मफ़ाहिमत आहे, एजेंडा क्लियर हुअणु घुरिजे। मफ़ाहिमत छा जी, असां अॻु में बि रिकन्सिलिएशन जंहिंखे थो चयो वञे, त मूं अॻु में बि ॿुधायो त बाबा साउथ अफ्रीका में माण्हुनि मारिया हिकु ॿिए जा, ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन ठही, उन में सच बि ॻाल्हाइबो आहे या सच कोन ॻाल्हाइबो, रुगो रिकन्सिलिएशन या बेमाना थींदी। बाबा ॻाल्हि इहा आहे त बंगाल टुटो, इन ते ट्रुथ चई नथो जेको आहे सो रिकन्सिलिएशन, इहा छा आहे बाबा? ही असांजे अंदरि सिंधी महाजर जी वॾी हिकिड़ी खूनरेज़ी थी, ट्रुथ चए नथो, रिकन्सिलिएशन, ठीकु आहे। अगरि सुभाणे ही जेको आहे बाबा मिलिट्रीअ हीअं कयो, हीअं करो, बाबा ट्रुथ है ई कोन, न को हू थो सच ॻाल्हाए, न को हू थो ॻाल्हाए, बाबा रिकन्सिलिएशन। इन रिकन्सिलिएशन जो मतिलबु आहे त लेपा पोती ऐं अचो त विरहाए खाऊं। इन मां माण्हुनि जो, आम माण्हूअ जो फ़ाइदे जी का ॻाल्हि कान थींदी। ठीकु, साईं, हितां ई कंटिन्यू कंदासीं, ब्रेक था वठूं। नाज़रीन, प्रोग्राम हलंदो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ जलाल महमूद शाह साहब सां कुझु वधीक ॻाल्हि ॿोल स्टे ट्यून्ड इन की पॉडकास्ट शो।
वेलकम बैक नाज़रीन। सैयद जलाल महमूद शाह सरबराह सिंध यूनाइटेड पार्टी असां स्टूडियो में मौजूद आहिनि। ॻाल्हि ॿोल हले पई। शाह साहब, तव्हां बिल्कुलु वजह फरमायो कि ट्रुथ बे अचणु घुरिजे ऐं पोइ माण्हू रिकन्सिलिएशन तरफ़ वञे, पर डोंट यू थिंक कि जेकॾहिं ट्रुथ साम्हूं अचणु शुरू थी वेंदो त पोइ सभिनी जा भयानक चेहरा बि साम्हूं अचणु शुरू थी वेंदा, पोइ भले क़ौम परस्त हुजनि, भले सियासी जमातूं हुजनि, भले कब्ज़ा माफ़िया हुजे, भले लैंड ग्रेबर्स हुजनि, बिल्कुलु अचणु। डोंट यू थिंक भाई क़ौम परस्तनि ऐं इन करे इहो सवाल पियो कयां जो क़ौम परस्तनि ते बि इहो इल्ज़ाम लॻंदो आहे त साईं क़ौम परस्त त रुगो प्लाटनि ते कब्ज़ो करण जे चकर में हूंदा आहिनि। बाबा ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असीं बि क़ौम परस्त आहियूं, असीं बि क़ौम परस्त आहियूं। सिंध यूनाइटेड पार्टी बि हिकिड़ी क़ौम परस्त जमायत आहे। असां चऊं था त पंहिंजे जीएदान खां जीअण खां वठी हेसिन ताईं अगरि असांजे मथां, असांजी जमायत जे मथां कंहिं प्लाट जो कब्ज़ो, कंहिं माण्हूअ खे तंग करण जो, इहा ॻाल्हि आहे या न? सही, असां ओवरऑल नेक्सस में ओवरऑल ॾिसो न, हर जमायत पंहिंजी जवाबदार हूंदी। ईअं मरकज़ियत परस्तनि में बि ईअं हूंदो त हेठियनि क़ौम परस्तनि में बि ईअं हूंदो। असीं जवाबदार आहियूं पंहिंजी पार्टीअ जो। असांखे वटि बि आहियूं कंप्लेंट्स, असां बर वक़्तु उन्हनि ते एक्शन्स कयूं, उन्हनि खे पंहिंजनि जमायतुनि मां कढी छॾियो माण्हुनि जेके जिन उहे ग़लति कारियूं कयूं, त उहे न थी सघियूं। जिन जमायतुनि न कयो त ॾोह वधी वधी जेको आहिनि सो हिकिड़ियूं वॾियूं माफ़ियास ठही वियूं। ठीकु साईं, हिन वक़्तु में असां अगरि सिंध में क्राइम जो रेशो ॾिसूं त हिन 4 सालनि में तमामु घणो वधंदो नज़र आयो आहे। जेकॾहिं माज़ी में नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट ॾिसूं, असांखे क्रैक डाउन थींदो नज़र थो अचे, एस्टेब्लिशमेंट जी गवर्नमेंट अचे थी त तॾहिं बि असांखे अमन जी सूरत हाल काफ़ी बहितर लॻे थी। पोइ हीउ जेको क्राइम वधियो आहे, तव्हां हिनखे छा समाजी मामलनि जे करे वधंदड़ क्राइम चवंदो या सियासी पुष्टपनाही में थींदड़ क्राइम चवंदो? ॾिसो, अॻे बि पुराणियूं घणियूं ॻाल्हियूं थींदियूं हुयूं त सिंध में क्राइम थियो। जॾहिं तव्हां नवाज़ शरीफ़ जे दौर में पोइ ऑपरेशन थियो, पोइ हीअं थियो। मुंहिंजो वालिद साहिबु MP बि रहियो पंहिंजे इलाइक़े जो। उन वक़्तु बि सिंपल चवंदो त हिननि माण्हुनि खे पादर जी कमी आहे, कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे। ही जेको क्राइम वधे थो, इनखे कर्ब करण जी ज़रूरत आहे, इन ते सख़्तु अमल करण जी ज़रूरत आहे। जीअं लोफर स्टेट खां डिॼे, अगरि लोफर ॾिसे थो त मूंखे स्टेट कुझु कोन कंदी, पाण मुंहिंजी पुष्टपनाही कंदी या मूंखे सपोर्ट कंदी, त लोफर निकिरी ईंदो। हींअर तव्हां ॾिसंदो हर इलाइक़े में, हर सरकारी ज़मीन ते, हर प्लाट ते, हर प्राइवेट ते, हर जाइ ते असां एॾो परेशान आहियूं। आम माण्हू जेको ग़रीब माण्हू जेको आहे एतिरो परेशान आहे। मिडिल क्लास माण्हू त वधि में वधि परेशान आहे, जेको वञी पंहिंजो पेर खोड़े थो त सभ खां पहिरीं त हुनजे जीएदान जो मसइलो थो थिए। उन जे लाइ करे असीं ज़रूरत आहे त इहा हिकिड़ो का वॾी ॻाल्हि कान्हे, इहो हिकिड़ो इंतिज़ामी सख़्तु कानून ऐं क़ाइदे जी ॻाल्हि आहे ऐं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कंट्रोल करणु का ॾुखी ॻाल्हि कान्हे। ऐं सिधी ॻाल्हि इहा आहे त तव्हां अगरि असां पॉलिटिकल अज़ाइम इहे था करियूं त बाबा उस्तादनि खां इलेक्शन जी त ड्यूटी वठंदासूं, पर स्कूल मां कोन पुछंदासूं त छो थो अचे, त ईअं थींदा स्कूल फिटंदा। जे अगरि असीं पुलिस खां इहो त कोन वठंदासूं, पुलिस खे चवंदासूं त थाणा कमायो, पाण कमायो ऐं असांखे कमाई ॾियो, त उन में लॉ एंड ऑर्डर कंट्रोल कोन थींदो। पुलिस SSP जेके आहिनि या DPOs जेके आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो अगरि उन जे बजाए त इहो था चऊं त असांजा मुखालिफ़नि खे कीअं कुचले ॾियो, मुखालिफ़नि खे कीअं था करे ॾियो, त उन सां लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बहितर न थींदी। मेरिट ते इहे शयूं, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन मेरिट ते कंट्रोल थींदी, गुड गवर्नेंस जे ज़रिए थींदी, सुठी हुकुमरानी ऐं सुठी पुलिसिंग जे ज़रिए थींदी। बहरहाल इंतिज़ामी मामला 5 जगह ते तव्हांजी मुंहिंजो ख्याल हो इन जो हल इंतिज़ामी आहे। इहो तव्हां बिल्कुलु 5 जगह ते आहिनि, पर हाणे ॿी जेका विच में तव्हां ॻाल्हि कई तालीम जे हवाले सां, तव्हां जो मास्तरनि खां इलेक्शन ड्यूटी त वठूं था, पर पढ़ाई जेका आहे बिल्कुलु कोन्हे। हींअर सॼी सिंध में 9 जा पेपर्स हलनि पिया ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे। तव्हां खां मां जवाबु घुरां थो हिनजो त असांजी सिंध जे हक़नि जी जॾहिं ॻाल्हि अचे थी, कुझु मामलनि जी ॻाल्हि अचे थी, सियासी मामलनि जी ॻाल्हि अचे थी, त असांजा क़ौम परस्त जी कंहिं कॉल ॾियनि था सिंधियुनि खे त बाबा हड़ताल कयो, स्ट्राइक कयो, पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। हाणे हीउ जेको सिधो सौ कॉपी कल्चर हले पियो, असांजी तालीम जो बेड़ो ॿुॾल आहे, त इन ते क़ौम परस्तनि जी ख़ामोशी सां सवाल बणियल आहे। छाजे करे एजुकेशन सिस्टम जे लाइ क़ौम परस्त छो भला पंहिंजी आवाज़ नथा उथारिनि? ॾिसो, इन में तव्हांजी इहा हक़ीक़त आहे, तव्हां जेके ॻाल्हि करियो पिया त हक़ीक़त आहे। ऐं असां वटि तालीम जे मैदान में असां उहो कुझु न करे सघिया आहियूं जेतिरो असांखे कुझु करणु घुरिजे। पर मुंहिंजे ख़्याल में वॾे में वॾी असांजी बदकिस्मती आहे त असां हुकुमरानीअ में कोन रहिया आहियूं। हुकुमरानीअ में रही करे पोइ माण्हूअ जो टेस्ट ख़बर पवंदी आहे त हीउ माण्हू कहिड़ो आहे। ठीकु आहे न, हज़रत अलीअ जो पंहिंजो ई कौल आहे, माण्हूअ खे पावर ॾेई ॾिसो, पोइ हुनजो ख़बर पइजी वेंदी त हुनजो ज़र्फ़ कहिड़ो आहे, उहो एक्शन खणंदो। इहा असांजी वॾी बदकिस्मती रही आहे। पर ज़्यादातर ही जेके मसइलनि एहतजाज जी तव्हां ॻाल्हि कई, मुंहिंजो पुटु पढ़ंदो आहे कैडेट कॉलेज पेटारो, हुन चयो आहे मूंखे 15 खां पोइ मूंखे मोकल आहे।
हाँ 3 दफ़ा चयो आहे मुंहिंजूं 3 दफ़ा मोकलूं मुअतल थियूं आहिनि सही ठीकु आहे इन करे जो कान का हड़ताल आहे कान का ॻाल्हि आहे हाणे अरिड़हीं ताईं बि पक कान्हे त एसि ताईं जान छुटंदी या न छुटंदी इहो बिल्कुलु ॿार सफ़र करे थो उन्हनि जी तालीमी मैदान में इहो करे थो इहा हक़ीक़त असां में एतिरी कैपेबिलिटी कान्हे असांजी सभिनी या हक़ीक़त आहे असांजी सियासी जमायतुनि में एतिरी कैपेबिलिटी कोन्हे जो तालीम जे इशू खे इंडिपेंडेंट इशू करे असीं उन खे फोकस करे मथे खणी सघूं असीं सम्झूं था त इहा कैपेसिटी बिल्डिंग आस्ते आस्ते जमायतुनि जे अंदरि थींदी सेहतमंद मुक़ाबिलो जेॾी महिल इन मैदान में आयो अगरि हिकु जमायत पंहिंजे हुकुमरानीअ जे दौरान अगरि तालीम खे 1 साल जे अंदरि बहितर करे ॾेखारियो त ॿी जमायत बि उन जे मुक़ाबले में अहिड़ो प्रोग्राम खणी ईंदी अदरवाइज़ न खणी ईंदी हिन वक़्तु त हुकुमरानीअ जो बदतरीन हुकुमरानीअ जो मिसाल आहे जंहिंमें हिकिड़ी फुरलुट जो निज़ाम आहे जंहिंमें बद इंतज़ामीअ जो मिसाल आहे रिश्वत आहे ऐं जेको आहे सो नौकरियुनि जो विकिरो आहे जेॾी महिल इहो मुआशिरो मस वञी असांजो सिंधी मुआशिरो लुॾी लमड़ी तव्हां जहिड़ा नौजवान खे अची पंहिंजे मेरिट ते कंहिं इदारनि ते अची बीहनि था ओॾी महिल वरी जेका उहा पुराणी जेका अकरबा परवरी रिश्वत जे तौर ते सियासत ॿियूं तियूं सभु शयूं जेके आहिनि उहे जेॾी महिल वरी थी अचे असीं वरी 20 साल पोइ था थी वञूं असांखे आम तौर ते वॾो असांखे सिंध में बाबा असां कंदासूं उहो छा कोटा सिस्टम असीं बहाल कंदासीं कोटा सिस्टम जी तव्हां 60 सालनि जी तारीख़ खणो जेका बि साल जेका 40 साल थिया आहिनि ज़ियाउलक ॾिनी बुटे ॾिनी ॿियनि ॾिनी सभिनी ॾिनी उन्हनि में छा सिंध प्रोग्रेस कयो आहे छा विञायो आहे सभु विञायो असांजा मेरिट थियल जेके मेरिट ते जेके नौजवान पढ़ियल लिखियल क़ाबिल माण्हू जेके किन न किन इदारनि जा सरबराह हुजनि हा जेके किथे न किथे वञनि उन जे बजाए असां जे हिकिड़ो 3rd क्लास कैटेगरी जेका आई आहे जेका असांजे हुकुमरानीअ ते बि आई आहे असांजी एडमिनिस्ट्रेटिव जेको सॼो स्ट्रक्चर आहे उन ते भावी थी विया आहे के MP MN जो ॿाटियो पढ़णु लिखण बि कोन थो अचेसि इलाही अहिड़ा थी विया आहिनि जेके हींअर DCO ताईं थी विया आहिनि अलाह जी महिरबानी सां हिननि खे चवंदो बाबा हीउ लेटर लिखी रुगो हिन सब्जेक्ट ते तव्हां ॾे को बि कोन लिखी सघंदो मिसालूं आहिनि निशानदेही थियल आहे पर उन्हनि ते आवाज़ नथी उथे आवाज़ एसि ताईं नथी उथे सवाल नथा कयूं ॾिसो पाण मुरादी आवाज़ नथी ॾिसो असांजी जमायत मेरिट जे इशू खे प्राइमरी तौर ते करे खणे पई असीं हर जेको ग़लति क़दम आहे उन जी मुखालफ़त करियूं था हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा शइ जेका असीं पिया करियूं असीं माण्हुनि खे रियलाइज़ करायूं जॾहिं माण्हू उन खे ख़राबु सम्झनि जॾहिं आम माण्हू इन सोचण जी तरफ़ शुरू कयो आहे बाबा हुकुमरान करोड़ ऐं अरब थो खाए ठीकु आहे असांखे बि मिड़ी 2-3 हज़ारनि जी 5-10 हज़ारनि जी असांखे बि कुझु रिश्वत ॾेई छॾे त हिननि जमायतुनि 10-20 हज़ारनि ते आम माण्हूअ खे करप्ट करे छॾियो आहे असांखे इन करप्शन जे निज़ाम जी लाइ हिकिड़ी वॾो जिदोजहद हिकिड़ी जंग करणी आहे जेको हिकिड़ो नेकी ऐं बदीअ जे कुवतुनि जी जंग जेका अज़ल खां हलंदी रही आहे उहा जारी आहे असांजी बि जारी आहे असीं पंहिंजी सम्झूं था त असीं नेकीअ जे निशाननि ते नेकीअ जे कुवतुनि जी माण्हुनि खे ग़लति कोन चवंदासूं त तव्हां हा छो त सभु माण्हू था चवनि उन करे सभु सुठी आहे ॻाल्हि ईअं न आहे सियासतदान जो कमु आहे डायरेक्शन ॾियणु माण्हुनि खे डायरेक्शन ॾियणु अगरि असीं पंहिंजी डायरेक्शन ई दुरुस्त कोन हूंदी असांजी त असीं माण्हुनि खे कीअं डायरेक्शन हाणे तव्हां शुरू में चयो त पार्टी मंशूर छो जो इलेक्शन्स बि अचनि पिया काफ़ी इशूज़ ॻंढियल आहिनि पार्टी मंशूर तव्हांजो केतिरे अरसे में अची वेंदो विदिन 2 to 3 months 2 months तव्हांजो पार्टी घणो थी चुको आहे छा जेकॾहिं क़ौम परस्त गॾिजी कंहिं प्लेटफॉर्म जे ज़रिए छाकाणि त सिंध में जेका वॾे में वॾी जमात पीपल्स पार्टी आहे उनखे इलेक्शन में टफ टाइम ॾियणु ॾाढो मुश्किल हूंदो जेकॾहिं तव्हांजो फ्रेमवर्क न हूंदो या तव्हांजो होमवर्क थियल न हूंदो जेकॾहिं सभई क़ौम परस्त हिकिड़े प्लेटफॉर्म थींदा त छा पोइ हू को नओ मंशूर हूंदो या ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो असांजी सभु क़ौम परस्त जमायतूं आहियूं पर अलॻि अलॻि आहियूं असांजा मकतब आहे फ़िक्र ऐं तरीक़ेकार बि थोरो मुख़्तलिफ़ आहे वर्किंग स्टाइल बि थोरो मुख़्तलिफ़ आहे हा कुझु कॉमन सभिनी इशूज़ जे कुझु कॉमन प्रोग्रामनि खे यकीननि जेॾी महिल को बि असां इताद जोड़ींदासूं त उन में कुझु न कुझु शयुनि जेके कॉमनली तौर ते खणी ईंदासूं हिकिड़े प्लेटफॉर्म उमेद आहे त को इतिहाद जुड़ी सघे बिल्कुलु उमेद आहे बिल्कुलु उमेद आहे छो त आउं ॾाढो पुरज़ुम आहियां आउं हिन में यकीन रखां थो नेकी जे इरादा रखां थो ऐं इन जे लाइ कोशिशां बि आहियां मूंखे उमेद आहे त इहा थींदी राब्ता हलनि पिया यकीनन उन जमायतुनि सां राब्ता आहिनि जेके हिन डेमोक्रेटिक प्रोसेस हिसो वठणु चाहिनि थियूं उन्हनि सां राब्ता आहिनि उन्हनि सां गॾु वेहूं था ऐं चवां पियो त अॻे खां वधीक संजीदगी ऐं बहितरी आई आहे ठीकु आहे जलाल महमूद शाह साहब वॾी महिरबानी तव्हां आयो टाइम असां ख़तमु थियो नाज़रीन जलाल महमूद शाह साहब खे तव्हां ॿुधो सिंध जा इशूज़ काफ़ी आहिनि ऐं काफ़ी सालनि खां हलंदा अचनि पिया
पर असांजी इहा रिक्वेस्ट हूंदी सभिनी क़ौम परस्त जमातुनि खां, इवन उन्हनि खां बि जेके आज़ाद सिंध जो ख़्वाबु ॾिसनि था। यकीनन हू जेकॾहिं सिंध खे सही माना में आज़ादु कराइणु चाहिनि था, पोइ उन्हनि खे सिंध जे लाइ इलेक्टोरल प्रोसेस में अचणो पवंदो, ऐवाननि में वञणो पवंदो, ऐं उते ई विड़ी करे लेजिस्लेशन करे असां सिंध खे उन जा जाइज़ हक़ ॾियारे सघूं था। बाक़ी जेकॾहिं असां सिर्फ़ हड़तालुनि ताईं रहियासीं, एहतजाजनि ताईं रहियासीं, त पोइ यकीनन सिंध में इकोनॉमिक एक्टिविटी डिस्टर्ब थींदी, सिंध जा स्कूल बंदि हूंदा, सिंध जे अस्पतालनि में हमिलो न वेंदो, ऐं एट द एंड ऑफ द डे सिंधी माण्हू ई तमामु घणो परेशान थींदा। तिखियूं ॻाल्हियूं में एतिरी शौक़त ज़रदारी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।